मुफ्त जायटू या क्लिक करे वरी चैनल मुमताज कासकली एमके सारा वो ही था मां यूट्यूब के लिए तमाम बेहतर एमके चैनल ते एमके जा असां सब्सक्राइबर आहियूं बाक़ाइदा ऐं असां जेको आहे पंहिंजे जेके बि असां जा प्रस्ताव आहिनि असां सभिनी खे चवंदासीं एमके चैनल खे ज़फ़रनानी स्टाफ खे सब्सक्राइब कनि ऐं जेके मुंहिंजा वीडियो अचनि उनखे लाइक कनि शेयर कनि ताकी हे वधि खां वधि जेको आहे असांजो यूट्यूब चैनल जेको आहे मज़बूत थिए वधीक ॾिसो हिननि जो यूट्यूब चैनल मज़बूत आहे त ॼणा असां मज़बूत आहियूं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मुमताज़ कासकली हुजे या ज़फ़र खोखर हुजे या असांजा टी प्यारा दोस्त आहिनि कासकली जो यूट्यूब चैनल मज़बूत ॼण आर्टिस्ट मज़बूत ये आर्टिस्ट सां प्यार कंदड़ माण्हू आहे तमामु ग्रेट माण्हू आहे इहा बि ॻाल्हि सर शेर साहब मां कटिंग ॻाल्हि कए त इहा ॿी ॻाल्हि आहे त मूंते अॼुकल्ह घणी कावड़ कंदो आहे बिलाल खोखर जेको कावड़ करे थो उन माना मूंखे जेको आहे सॼी इनवॉल्वमेंट शुगर जी शुगर टेस्ट कराए ऐं जेकॾहिं शुगर अथसि त पोइ मिठी चांहि पी कल्ह में ॾाढ़ू नेराने खाधो हिकिड़े दोस्त ग्रुप में वॉइस कयो जेको आहे जंहिंखे शुगर हुजे उहो भले ॾाढ़ू खाए जंहिंखे न हुजे उहो न खाए सर मूंखे ॼण मुमताज़ हेठां ई थो पाणी एॾो पाणी मां यार मूंखे ग़लती कहिड़ी थी आहे बख़्शरा असल में छा आहे त ख़ासि अली साहब जेको आहे सो राजेश खन्ना खां वॾो मुतासिर आहे ऐं हू अमरीश पुरीअ जो माना ख़्यालु हिन जा सीन में इहे हूंदा हाणे जॾहिं कोई ॾिठे ताईं ड्रामा बि कयां थो डायरेक्टर बि आहे जेकॾहिं अमरीश पुरी थींदो त हिते सभु हमान कुरैशी मारे छॾींदा ऐं मुस्तफ़ा करे इन करे हिन वरी कमु ई भला राजेश खन्ना थिया सदाई रोज़ रहा उन ॾींहं खां वरी ख़ासि अली साहब आहे राजेश खन्ना थी वियो आहे खन्ना साहब हाणे मुमताज़ खन्ना ऐं उनजे करे हाणे ज़फ़र खोखर बि जज़्बाती मुड़ुसि हेठि थियो त कमु कोन्हे